सिलसिले सिंधी कहाणियों में खुश आमदीद। पेश ख़िदमत आहे अॼु जी कहाणी। अॼु जी कहाणी आहे गेरे जी सियाणप। कहाणी ॿुधण खां अॻु में गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं पेज ते तव्हां नवां आहियो त पेज खे ज़रूरु फॉलो कंदा। दोस्तो, ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में कंहिं माण्हूअ हिकिड़ो गेरो पकड़ियो, घर खयों पे आयो त गेरे चयसि छा इरादो अथई? हिन वराणियो त तोखे कुही पचाए खाईंदुसि। गेरे चयसि त मूंखे खाइण मां तुंहिंजो पेट न भरबो। मुंहिंजी सलाह वठी त मूंखे हिकिड़ी शर्त सां आज़ादु कर त आऊं तोखे 3 सखन याने 3 क़ीमती बोल ॿुधायां। हिकिड़ो तुंहिंजे हथ में, ॿियो हिन वण ते वेही, ऐं टियों मथे जबल ते वेही। हिन माण्हूअ चयो त क़बूल आहे, ॿुधाए पहिरियों सखन। गेरे चयसि त गुज़री ॻाल्हि ते कॾहिं बि अरमान न कजां। उहो ॿुधी गेरे खे छॾे ॾिनई। हू वञी वण ते वेठो ऐं चयईंसि त ॿियो सखन हीअ आहे त अणथियण जहिड़ी ॻाल्हि ते एतबार न कजां। वरी जॾहिं गेरो उॾामी वञी जबल ते वेठो तॾहिं चयईंसि त तुंहिंजो भाग भलो कोन थियो, न त मूंखे कुही हा त मुंहिंजी गुजीअ में अधु पाउ जा 2 क़ीमती हीरा लही हा, हिक ॾींहं में अमीर थी पवी हा। उहा ॻाल्हि ॿुधी उन माण्हू ॾाढो पछतायो, अरमान खां आंगुर वात में विझी चक हणण लॻो। नेठि गेरे खे चयईं त भला 3 सखन ॿुधाए। गेरे चयसि त मुंहिंजी ॿुधायल पहिरें 2 सखन खे कोन सम्झो अथई, तोखे 3 सखन कीअं ॿुधायां? मूं तोखे चयो हुयो न त गुज़िरियल ॻाल्हि ते अरमान न कजे ऐं न थियण जहिड़ी ॻाल्हि ते एतबार न कजे। हाणे तूं पाण ई सोच त मूंखे मुंहिंजे गोश्त, रत ऐं खंभनि समेत तोरी तॾहिं बि अधु पाउ मस थींदुसि, त मुंहिंजी गुजीअ में अधु पाउ जा 2 हीरा कीअं मापंदा ऐं किथां ईंदा? ईअं चई गेरो भड़को ॾेई आज़ादु थी उॾामी वियो।